ये मेटल के थालू स्टार्ट थी पर जेको इन सां कनेक्ट थी वञे थी जेको अञा डीप आहे जेके अचीवमेंट्स मिलनि थियूं उहे किथां थी मिलनि उहो ॻोल्हण लाइ असांखे खपे मैथमेटिक्स पर मैथ साइंस में कीअं फिट थी वञे सॼे यूनिवर्स में कीअं फिट थी वञे सॼे यूनिवर्स खे कीअं सम्झाए मैथमेटिक्स सिर्फ मैथमेटिक्स ह्यूमन्स लाइ या जो सारे कायनात उन लाइ थी आहे या फ्रेस आहे उन सॼियूं प्रॉपर्टीज़ मैथमेटिकल पैटर्न्स ॾिसंदा आया आहिनि असां सदियुनि खां वठी स्टार्स खे ॾिसंदा था अचूं असां इहो बि सम्झणु लॻासीं त हीअ शायदि असांजी डेस्टिनी असांजी मंज़िल वग़ैरह कंट्रोल कंदा सीज़न्स ईंदा आहिनि वरी बि तंहिं ऐं पैटर्न चवंदा आहियूं टाइम जा symmetrical patterns human body में भी नज़र ईंदा आहिनि टाइगर जी स्टाइल ऐं उन्हनि पैटर्न्स खे असां यूज़ कंदा आहियूं हर शइ में जेका बि असां ठाहींदा आहियूं पंहिंजी सिटीज़ खां वठी पैटर्न्स असांखे ॿुधाईंदा छा स्पाइरल शेल्स गैलेक्सीज़ ऐं कंहिं बि मिलनि थियूं साइंटिस्ट हिन पैटर्न्स खे सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि त इहे टूल ते पहुचंदा आहिनि मैथमेटिक्स पहले ऑब्जर्वेशन ॾिसंदा आहिनि ऐं उनखे एक्सपेरिमेंट कंदा आहिनि सेकंड स्टेप हुन में साइंटिफिक लॉ सीक्रेट्स जेके असांजे ऑर्बिट्स में आहिनि ऐं इलेक्ट्रोमैग्नेटिक शइ में मैथमेटिक्स असांखे मेडिटेट करण टाइम थो थी वञे क्वेश्चन थी रेस कयो ये कम ही थो थी वञे अगरि रियलिटी में मैथमेटिकल नेचर आहे या मैथमेटिक्स सिर्फ़ु असांजे दिमाग़ में एस्ट्रोफिजिक्स जेको इन्हनि क्वेश्चन्स खे ॻोल्हे थो इन्हनि ते रिसर्च करे तव्हां नेचर ॾिसंदव त हर जॻह तव्हांखे नंबर नज़र ईंदा फ्लावर्स खे ॾिसो कंहिं में 3 कंहिं 4 कंहिं में 34 कंहिं 55 ये भले ही रैंडम नंबर नज़र अचनि पर ये फिबोनाची सीक्वेंस 13th century मैथमेटिशियन उन ये नंबर्स देना 1 ऐं 1 खां स्टार्ट कंदासीं जॾहिं प्लस थींदा त 2 थींदा वरी 2 में हिकिड़ो विझंदासीं त उहे 3 थींदा वरी 3 में उहो ई लास्ट नंबर विझंदासीं 5 वरी लास्ट 2 नंबर ऐड कंदासीं वरी लास्ट में ऐड कंदासीं 13 100 सालनि खां पोइ बि इन्हनि प्रोग्रेशन खे असां ॾिसूं था ह्यूमन ब्यूटी खां वठी ब्यूटी स्टाइल ऐं इहो नज़र थो अचे जेका एवोल्यूशन आहे नेचर जी उहा हिन नंबर खे फेवर में थी रखे
हिन फिबोनाची नंबर पेटल्स में ज़्यादा नजर अचनि लॻा। बॉटनी में भी घणा नज़र ईंदा आहिनि। अगर तव्हां बॉटम ॾिसो पाइन कोन जी तव्हांखे स्पाइरल्स नज़र ईंदा। हमेशा हिकु फिबोनाची नंबर ही नज़र ईंदो। हमेशा फिबोनाची नंबर्स में रहता है स्पाइरल्स तरीके से काउंट करें मिडिल साइड ज़रा साइड से उन्हें काउंट करें इस तरह से तो वही नंबर्स निकलना। शायद प्लांट्स के भी मैथ्स खबर है। उनकी शायद ज़रूरत नहीं है मैथ्स सिखाने की। मिस्टीरियस कनेक्शन फिजिक्स और मैथमेटिक्स में वो डीप टू है ये पाया ज्योमेट्री में रेशियो ऑफ सर्कमफ्रेंस डिसमेल हर नवी नहीं करे भी नहीं दिया। असांजे 2013 में कम्युनिटी to 12.1 पॉइंट लगा 13 दी। पाई सिर्फ ज़्यादातर सर्कल्स या बड़ा साइज पर पाई हैश नहीं दिया। एंड नीडल जो लेंथ था वो इन लाइन से विचमें ज़्यादातर जॾहिं उशीर या नीडल त या वञी लाइन कटंदी पर कॾहिं कॾहिं या विच में किरंदी। ऐं जेका लेंथ आहे न नीडल जी उहा 2/π आहे। भले या मिलियंस ऑफ टाइम भी उससे या नीडल्स ये कैलकुलेट भी कर सके पाए हालांकि तो सर्कल्स भी नहीं डायमीटर से कुछ भी नहीं। ये पाया वो ज़्यादातर सर्कल्स में पाई हुई है। ये थोड़ी सी सर्कल्स में length and distance जेको आहे we will need to use bisolidate थोड़ा। जीअं लाइट ऐं साउंड आहे पाए असांखे ॿुधाईंदो त कहिड़ो कलर रेनबो वेटर खपे ऐं कहिड़ा पियानो कीज कमु आहे। ज़्यादातर स्फेरिकल शेप्स में असांखे अगरि सम्झ में यार सुपर डोवा जी ब्राइटनेस सॼा माउंटेन्स कनेक्टेड आहिनि शायदि पाए जे करे। पाए जेको इहो एग्ज़ाम्पल आहे घणो परिते ताईं सॼी पहुच खां ॿाहिरि आहे। जेको मैथ्स टेक्नोलॉजी MIT मां इहो हिन हाणे कंप्यूटर गेम ऐं असांजे पंहिंजे वर्ल्ड मां फ़र्क़ु अगरि कैरेक्टर हुजे कंप्यूटर गेम मां इहो घणो एडवांस हूंदो छा आहे त हीअ एक्सप्लोर करे हालांकि अगरि मुंहिंजे